घोटकी जी नौजवान सहाफ़ी राव सदाकत जो नालो मुबैना तौर चोरी जे कूड़े केस में नामालूम जवाबदारनि जी फ़हरिस्त में शामिल करण ख़िलाफ़ राजपूत बिरादरी, सिविल सोसाइटी ऐं सहाफ़ी बिरादरी पारां गॾियल तौर घोटकी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन ए सेक्शन पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे IG सिंध, DIG सखर ऐं SSP घोटकी खां मामले जो नोटिस वठण ऐं सहाफ़ी जो नालो केस मां ख़ारिज करण जो मुतालबो कयो। एहतजाज दौरान अॻवाननि राव नदीम, राव मुशाहिद, ताज एडवोकेट राणा साजिद, राव ज़ाहिद हुसैन, राव वक़ार, फैज़ान सलीम ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, वाहिद सबब इहो आहे त राव सदाकत जेको असांजो सोब अख़बार घोटकी जो रिपोर्टर आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त ए सेक्शन थाणे घोटकी जी पुलिस एतिरी त नाअहल थी चुकी आहे जे हिकु चोरी जे केस में जेका बि हिकिड़े हिनजे राव सदाकत जे भाउ खे फसायो आहे फरमान खे, उन जो मन ग़लति ड्रामो सचो करण लाइ पंहिंजे भाउ खे जेको आज़ादु करण लाइ कोशिशि कंदो रहियो। 15 चकर SSP ऑफिस वियो आहे, SP ऑफिस जे ॾाढो जीअं का उन्हनि इन्वेस्टिगेशन कई आहे, सारी प्रूफ साबित कई आहे। उनजे बावजूदि हिन जी ख़ामोशी न रुकीन खे ख़ामोश करण लाइ 20 ॾींहंनि खां उनको नालो खोलियो अथनि जेको रूपोश में या नामालूम में। अफ़सोस आहे तव्हांजी नाअहल पुलिस ते, अफ़सोस आहे तव्हांजी इन्वेस्टिगेशन ते। SSP घोटकी तव्हां चओ त तव्हां कचे में मुनक़रायो आहे, असांजी पुलिस हेॾी माया न आहे, तव्हांजी नाअहली थी त ए सेक्शन ते ज़ाहिर आहे। हिकु शरीफ़ शहरी कारोबार वारो जेको माण्हू आहे पंहिंजे भाउ खे पेतिरो नथो पुछी सघे त भाई मुंहिंजो भाउ जो कसूर कहिड़ो आहे। उन्हनि जी राजपूतनि जी चोरी थियल आहे, उनजो नालो निशानी कोन्हे, उते को शइ ॿुधाइण लाइ तयारु न आहिनि। बाक़ी मन ग़लति ड्रामो ठाहे हिकिड़े भाउ खे जेल मोकिले छॾियो अथनि, ॿिए खे ख़ामोश करण लाइ नालो रूपोश में खोलियो अथनि। जॾहिं 15 चकर हिन वटि ईंदो रहियो आहे, 2-3 सालनि खां उहो सहाफ़ी थाणनि ते ईंदो रहियो आहे, रिपोर्टिंग कंदो रहियो आहे, प्रेस कॉन्फ्रेंस अटेंड कई त इन्हनि खे न पियो लभे। जेकॾहिं हिननि खे ॻोल्हणो बि हुयो त पहिरीं FIR में करे न, जॾहिं हुन सां गॾु 24 कलाक हुन पुलिस जी इन्वेस्टिगेशन में हुयो, ओॾी महिल हिन नालो न खोलियो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे असां IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी खे वरी बि चवंदासीं त ख़ुदा इंसाफ़ कर। बाक़ी जे अॼु जेके एहतजाज तूं 60 काल ते एतिरा माण्हू थियनि, सुभाणे सॼे घोटकी में शटर बंदि हड़ताल थी सघे थी, सॼे ज़िले में सहाफ़ी सरापा एहतजाज हूंदा। असांजो ऐलान बि थियल आहे, जेकॾहिं इंसाफ़ न मिलियो त खमीसरी SSP ऑफिस हलो, सहाफ़ी जेके बिरादरी आहिनि, सियासी समाजी ऐं राजपूत बिरादरी एहतजाजनि धरणो लॻाईंदा। असांजी शोरूम जी यूनियन आहे, असां उन्हनि जे साम्हूं बि इहा ॻाल्हि रखी आहे। हे जेका बि ड्रामो कयो आहे मुंहिंजे भाइरनि सां, हे इंतिहाई ज़ुल्म आहे। असां उन्हनि जे दरवाज़े ते बि विया आहियूं, खोड़ चकर विया आहियूं, मौजूदु माण्हू, असां उन्हनि खे 4 नीता ॾिनियूं। अब तव्हां क़ुर पाक ते खणो, असांखे आमीन आहे। तव्हां असांखां क़ुर वठो, असांखे आमीन आहे। तव्हां राजूणी फ़ैसिलो कयो, असांखे आमीन आहे। न त होड़ी महिल मुंहिंजे भाउ खे गुम करे 13 ॾींहं थी विया। मां चयो कोर्ट में पेश कयो, असांखे अदलिया ते एतबार आहे। चए मां कोर्ट में पेश थियणु न ॾींदुमि, ठीकु आहे, मां राजूणी बि न कंदुमि। असां हर मुमकिन कोशिशि कईसीं, बिरादरी हर मोतबर माण्हू चया 20 सालनि में साबित ते असां भरे ॾींदासीं। असां त एतिरो ज़ुल्म न कयो वञे, घटि में घटि अदलिया जी तरफ़ असांखे इंसाफ़ जी उमेदु आहे। असां उते केस फाइल थियल आहे असांजो, इंशाअल्लाह थींदी। पर बाबू भाई खे 25 ॾींहं खां पोइ नामालूम में खोलण जो जवाज़, हे सर मैरिड न आहे। मां SP साहिब खे चवां त हे मैरिड न आहे। तव्हांखे हर तरफ़ों असां तक़रीबन दोस्तनि खां चवायोसीं, बिरादरी जे हिसाब सां चवायोसीं, हर तसली हर छोटी असां ॾिनीसीं, ठीकु आहे। महिरबानी करे मां इंशाअल्लाह पंहिंजी सुभाणे यूनियन में ॻाल्हि रखंदुमि, ठीकु आहे। असां शटर बंदि हड़ताल कंदासीं, सराफा बाज़ार बि बंदि थींदो, असांजी हे मार्केट बि बंदि थींदी, और यूनियन जे हिसाब सां शोरूम मार्केट बि बंदि कंदासीं असां, ठीकु आहे न। जेकॾहिं मुंहिंजे भाउ सदाकत जो नामालूम में नालो तव्हांजे जेका पुलिस वारा नी उहो पैसा वठी करे खोलनि था, वरी असांजे लाइ चवनि था की बाबा तव्हां जेको आहे पैसा असांखे ॾींदा वञो, न तव्हांजे घर ते न ईंदासीं, न तव्हांजे घर ते असां ईंदासीं। वरी असां ब्लैकमेल करनि था, केॾी महिल 10 पुलिस वारा अचनि था, केॾी महिल 5 पुलिस वारा अचनि था। मुंहिंजो भाउ पंहिंजी वालदा जे लाइ इलाज लाइ वियो, पोइ रूपोश करे छॾियो। ख़ुदा कुझु ख़ौफ़ कयो, ख़ुदा जो ख़ौफ़ कयो, ईअं न कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे, ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।